कंडियारो भरसा गोट चाकर चांडियो जे रवासन चांडिया बिरादरी जे माण्हुनि जो SHO भागो देरो जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। मंताज़ काहिर भागू देरो हींअर ताईं को बि असांजे बारे में ग़रीब आवाम आहियूं, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। राति कल्ह असांजे नज़ीर अहमद बलद गुलाम अली चांडियो उन खे धकी कयो आहे। पीर बश्क ऐं सोनो खान ऐं मस्ती खान ऐं हुनजो पठान खान ऐं ॿिया माण्हू हुया गॾु जेके हुनखे धक हणी गोली पिस्टल जी हणी असांजो माण्हू ज़ख़्मी कयो अथनि। अॻु में बि असांजी मोस्तमात अज़ीज़ा खे ज़ख़्मी कयो, उहो मरी वई जाए। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त असांजे नौजवान नज़ीर चांडियो खे कलोड़ा बिरादरी जे हथियार बंदनि गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो, जेको सिविल अस्पताल नवाबशाह में ज़ेर इलाज आहे। हिननि जो वधीक चवणु आहे त SHO खे केस दाख़िल करण लाइ गरी रिश्वत तलब करे रहियो आहे। हिननि IG सिंध ऐं DIG नवाबशाह खां मुतालबो कयो त मज़कूरा जवाबदारनि ऐं SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ इंसाफ़ फ़राहम कयो वञे।